सुदर समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजी शिकस्त ॾिसी पेट्रोल ते गैर क़ानूनी सब्सिडी ॾिनी। हिन वक़्त जेका महांगाई आहे उन जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सुदर समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त जॾहिं पीटीआई हुकूमत ख़त्म थी त डॉलर 198 रुपयनि जो हो। हिन वक़्त जेका महांगाई थी आहे उन जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। हुन चयो त इमरान ख़ान IMF सां मुआहिदे ते सहियूं कयूं जॾहिं त हुनखे ख़बर पई त संदसि हुकूमत वञण वारी आहे त हुन पेट्रोल ते गैर क़ानूनी सब्सिडी ॾिनी। इमरान ख़ान गैर क़ानूनी सब्सिडी ॾेई अवाम सां धोखो कयो आहे। सुदर समा वारी वज़ीर चयो त असां अवाम खे इमरान ख़ान जे मुआशी तबाही खां बचाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। मौजूदा महांगाई असल में इमरान ख़ान जे करे आहे। हुन वधीक चयो त जेके माण्हू ॿियनि ते आङुरियूं खणनि था उहे कहिड़ी हैसियत सां पंहिंजनि जलसनि में पहुचण लाइ ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जा हेलीकॉप्टर इस्तेमाल करे रहिया आहिनि।